तारवाण में चुल्ह जी चिणग मां बाहि लॻण सबबि घर जो अलॻि तलड़ सड़ी रख थी वियो। यूसी शादी शहीद जे ॻोठ मारखाणी धारेजा में बाहि लॻण सबबि घर जो अलॻि तलड़ सड़ी रख थी वियो। खावंद ॾिनो अलहंदो धारेजो ऐं ॿियनि चयो त मेंह खे मच्छरनि खां बचाइण लाइ ॿारियल बाहि मां चिणग लॻण सबबि ओचितो बाहि भड़की पई, जंहिं सबबि घर में पियल अलॻि तलड़ सड़ी रख थी वियो आहे। मुतासिरनि अपील कई त माली मदद करे थियल नुक़सान जो इज़ालो कयो वञे। सकरन में मुड़ुस हथां क़तल थियल औरत जी क़बर कुशाई करे जुदा वरिता विया। मक़तूला नरगिस जे वालिद जी दरख़्वास्त ते सिविल जज गुलाम फैज़ साजिद जी अॻवानी में टीम जियो जंग कब्रिस्तान पहुची क़बर कुशाई कई। टीम नरगिस जट जे मड़ जा जुदा हासिल करे खणी वई। दरख़्वास्त ॾींदड़ जे वकील ॿुधायो त पुलिस तरफ़ां दाख़िल केस में गोलीअ जो ज़िक्र न कयो वियो, जंहिं करे क़बर कुशाई कराई वई। ठरी मीरवा में भट्टी बिरादरी पारां ठगी करे घर पवाइण ख़िलाफ़ एहतिजाज कयो वियो। मोहम्मद कासिम, शमशाद खातून, गुलाम सरवर ऐं ॿियनि चयो त संदसि भाउ गुलाम शबीर खेसि बेनज़ीर इनकम सपोर्ट जा पैसा ॾियण जो चई ठगी करे घर पंहिंजे नाले करायो। हुन चयो त जवाबदार मथनि कूड़ा केस दाख़िल कराया आहिनि, जॾहिं त खेनि धमकियूं पिणु ॾेई रहियो आहे। भट्टी बिरादरी मुतालबो कयो त खेनि घर वापसि ॾियारे इंसाफ़ कयो वञे। उनजे पुट वहीद मुंहिंजे घरवारी में गुलाम हैदर मिल्कियत में हिसो जंहिं इन उते स्टाफ जी ज़ोरी मुंहिंजे घरवारी खां लेकिन सही स्टाफ ते ठपो हणाए जेको बेनर्जी जा डटा ॾेई त बेनर्जी सपोर्ट जा तोखे पैसा मिलंदा, उहो ठपो हणाए निकितो आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।